आशिक़ पंहिंजो मगो चयो त मुंहिंजा महबूब तुंहिंजे सूरनि मूंखे साड़े तबाह करे छॾियो। मुंहिंजे सूरनि आवा मुंहिंजे दिलि खे साड़े छॾियो। जियो ख़ासकेली तुंहिंजे दर्दनि आवा मुंहिंजे दिलि खे साड़े छॾियो। मूं में रते जो फुड़ो न रहियो तुंहिंजे सूरनि आवा मुंहिंजे दिलि खे साड़े छॾियो। कीअं सहां ढकू जुदाईअ जो अला कीअं सहां ढकू जुदाईअ जो वो मस जिस्म ते ज़रो न बचो तुंहिंजे सूरनि आवो मुंहिंजे दिलि खे साड़े छॾियो। तुंहिंजे दर्दनि आवो मुंहिंजे दिलि खे साड़े छॾियो। नाहे वफ़ा सुणनि में वो मुंहिंजा मालिक नाहे वफ़ा भूरनि में वो ख़ाली दर्द मिलियो तुंहिंजे सूरनि आवो मुंहिंजे दिलि खे साड़े छॾियो। हो तुंहिंजे दर्दनि आवो मुंहिंजे दिलि खे साड़े छॾियो। कीअं कंदो ख़ासकेली ओ अला कीअं कंदो ख़ासकेली वो मरी तुंहिंजो शहदापुर में दोस्त वली वेंदो तुंहिंजे सूरनि आवो मुंहिंजे दिलि खे साड़े छॾियो। है तुंहिंजे दर्दनि आवो मुंहिंजे दिलि खे साड़े छॾियो। चोर तॾहिं ख़ुशि थिए जॾहिं चोरीअ जी नचतास थिए हारी तॾहिं ख़ुशि थिए जॾहिं पोख पची कारास थिए इलियास बबरा शुक तॾहिं ख़ुशि थिए जॾहिं महबूब सां मुलाक़ात थिए। जियो जियो ख़ासकेली वाह वाह सही वाह तमाम ज़बरदस्त। जन प्यारा दोस्तों अज असांजी मुलाक़ात थी भाऊ दोस्त अली ख़ासकेली सां जेको शहदादपुर में जीअं त मूंखे तव्हां सुञाणो था माशाल्लाह हींअर मां शहदादपुर में मौजूदु आहियां। हीअ असांजा तमामु प्यारा दोस्त आहिनि ऐं केले जी मज़दूरी कंदा आहिनि पर अक्सर करे असांजे सिंधियुनि जो जेको टैलेंट आहे उहो झंग में रुलंदे तव्हां ॾिसंदा ई आहियो त केॾो माशाल्लाह प्यारो टैलेंट आहे। हींअर जेको तव्हां ॻाइणु ॿुधो पिया नलको फिलाणो टीरो ऐं आशिक़ चक आहियो मुड़ुस खे शक थी पियो वग़ैरह वग़ैरह तव्हां गाना ॿुधो पिया ऐं उन बावजूदि हीअ असां तमामु प्यारो दोस्त अली ख़ासकेली के हिन वीडियो खे एतिरो लाइक कमेंट अॻिते शेयर कजो त जीअं दुनिया जी कुंड कुर्छ ताईं वञे। ऐं असांजो तमामु प्यारो दोस्त जमादार गुलाम रसूल ख़ासकेली ऐं पंहिंजे तारीफ़ जो मोहताज न आहे। हीअ जेका सॼी असांजी प्यारी संगत आहे जेका सॼी संगत माना अद गुलाम रसूल जे पोयां आहे ऐं जमादार बि आहे हीअ बुक किताब बि पिया आहिनि ऐं वधीक हाणे मोकिलाणी कान्हे सिन सलामत साथ सलामत जियो।